नाज़रीन, शिकारपुर में डिप्टी कमिश्नर ऑफिस में मुहर्रमुल हराम के हवाले से गॾिजाणी थी, जंहिंजी सदारत डिप्टी कमिश्नर शिकारपुर अल्ताफ़ अहमद चाचड़, डिस्ट्रिक्ट चेयरमैन शिकारपुर ज़ुल्फ़कार अली खान कुमारियो कई। गॾिजाणी में एएसपी शिकारपुर अब्दुल मुनीब, डीएसआर रेंजर्स आज़म खान, एमएस लखी गुलाम शाह, डॉक्टर खादिम भट्टी, शिया देवबंद अहल सुन्नत ऐं ॿियनि अॻवाननि ऐं ऑफिसरनि शिरकत कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर शिकारपुर अल्ताफ़ अहमद चाचड़ चयो त मुहर्रमुल हराम जो महीनो असां लाइ एहतराम जो महीनो आहे। असांखे मज़हबी फ़िरके वारियत खां मथां थी अमुन ऐं भाईचारे सां रहणु घुरिजे। हिन चयो त ज़िले शिकारपुर में 1255 मजलिसूं क़ाइमु आहिनि, जिन में कुझु इंतिहाई हिसास आहिनि। उन्हनि लाइ पुलिस पारां सिक्योरिटी जे हवाले सां प्लान जोड़ियो वियो आहे। जेकी इंतिहाई हिसास आहिनि उन्हनि ते वधीक सिक्योरिटी फराहम कई वेंदी। हिसास ऐं नॉर्मल के उन जी ज़रूरत मूजिब सिक्योरिटी ॾिनी वेंदी। हिन चीफ म्यूनिसिपल ऑफिसर खे हिदायत कई त मुहर्रमुल हराम में आज़ादारी दौरान ऐं रूटनि जी सफ़ाई सुथराई ऐं लाइटिंग जो ख़ासि ख्याल रखियो वञे। उन मौके ते डिप्टी कमिश्नर शिकारपुर चयो त हेल्थ खाते पंहिंजो प्लान ॾिनो आहे त जंहिंमें डॉक्टर, डिस्पेंसर, दवाऊं ऐं एम्बुलेंसूं जुलूसनि सां गॾु हूंदियूं। उन मौके ते हिन चयो त शहर में सिक्योरिटी जी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ 50 CCTV कैमराऊं पिणु लॻायूं वेंदियूं। डिप्टी कमिश्नर शिकारपुर चयो त सभीलूं जिते अॻु हुयूं उहे ई रहंदियूं। हिन चयो त शहर में को बि मशकूक माण्हू नज़र अचे त उन ई वक़्तु पुलिस खे इतलाह कयो वञे।